वालेकुम नमस्ते। आऊं आहियां तव्हांजो प्यारो दोस्त कैलाश कुमार। जीअं त तव्हांखे हिन वीडियो जे थंबनेल खे ॾिसी तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त इहो मुंहिंजी चैनल जो फर्स्ट व्लॉग आहे। अगरि जेकॾहिं ॻाल्हि कजे त मुंहिंजी तइलीम जी त आउं फर्स्ट ईयर में पढ़ी रहियो आहियां। आउं पाकिस्तान जे सूबे सिंध जे शहर उमरकोट में रहंदो आहियां। जीअं तव्हांखे ख़बर आहे त हर हिकु माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त आउं हिकु सिंधी यूट्यूबर मतलब व्लॉगर बणिजी पंहिंजो नालो कमायां। त हर माण्हू जी इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त उन ख़्वाहिश खे पूरी करण लाइ कंहिंजी सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे। उहा सपोर्ट जेको मां तव्हां में उमेदु रखां थो ऐं कोशिशि ज़रूरु कंदुसि त मुंहिंजे ॻोठ जूं कुझु क्लिपूं कुझु मतिलबु शहर जूं या अहिड़ी शयूं तव्हांखे आउं पंहिंजे हिन चैनल ते ॾेखारींदुसि। चैनल में तव्हांखे घणो कुझु ॾिसण लाइ मिलंदो। तव्हांखे ऐं चवां थो त तव्हांखे ज़रूरु मज़ो ईंदो मुंहिंजे हिन चैनल में। उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो इहो फर्स्ट व्लॉग पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं मुंहिंजो फर्स्ट व्लॉग तव्हांखे पसंदि आयो आहे त महिरबानी करे कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो त जीअं आउं पंहिंजा अॻियां व्लॉग तव्हां ॾे पहुचाईंदो हलां।